अस्सलाम वालेकुम। मुझे नाम निशा है। आज चौथे क्लास में पढ़ा थी। अॼु मुझे अनुवाद है दवा साचे शाला थी पिछे तो अगी आगाई रंजिप्री आके अगी आगाई रंजिप्री आके रसियो चखियन चंगाई सोरांगी सोरी त शेन जा मरकब ठाण ऐं फटन के दवा वसीले छिटाण जो नूर तमाम कदीम ज़माने का हलंदो तो अचे 1000 साल लगे। कदीम यूनान जेड़े बूटन मां दवा तौर इस्तेमाल कंदा हुआ। अॼु बि असांजूं केतिरियूं ई दवा बूटन मां ठहनि थियूं। मार्फिन ऐं एफएम डोडे जी रस मां ठहंदा आहिनि। ऑपरेशन करण महिल नसुनि खे सुन करण लाइ जेका कुड़कियुनि कुतुब ईंदी आहे सा कोका बूटे मां ठहंदी आहे। कोहन वण नाले छोॾे जे पैदावार आहे। हरण या नोले जो तेल हरण जे ॿिजनि मां कढिबो आहे। असांजे कुतुब ईंदड़ के आम दवाऊं मुद्रात मां ठहनि थियूं जिन में बेरोमुद ऐं फास्फोरस शामिल आहिनि। जानवरनि जे ज़ुन मां बि के काराए कटियूं दवाऊं ठहनि थियूं। गले जे गदूद पकी जे चोटी वारनि गदूदनि ऐं लबलबे मां के अहिड़ा मादा निकिरनि जिन मां दवाऊं ठाहिबियूं आहिनि। सांस जी तरक़ी जे करे असां मां संटेक दरके ठहण लॻा आहियूं। उहे दवाऊं ॿूटनि या जानवरनि मां न पर कुंजून कंदड़ कमसेट जे लेबालेटरनि में ठहंदियूं आहिनि। तंहिं करे जन ते अहिड़ियूं दवाऊं सस्तियूं ऐं घणी मक़दर मां ठहनि थियूं। तंहिं करे अॼुकल्ह वधि में वधि उहे ऐं ठहनि थियूं। जंहिंखे स्मालिम मां ठहियल सभ खां मशहूरु दवा स्प्रेन आहे। ताज़ो साइंस दवा जे मैदान हिकिड़ियूं नयूं दवाऊं एंटीबायोटिक्स ॻोल्हे कढियूं आहिनि। उन्हनि सोनोरेल पैदा कंदड़ क़ाइमी जुज़नि मां केतिरनि ई बीमारी पैदा कंदड़ बैक्टीरिया ज़हरी जीवनि जी वाधवेज खे रोकण जी सघ आहे। पेनिसिलिन ऐं एस्ट्रोपोमाइसिन 2 एंटीबायोटिक्स ॻोल्हिया आहिनि। शाबाश।